अल्लाह अल्लाह बसरे के शहर में हजरत सैयदना इमाम हसन बसरी सब चो रहमतुल्लाह अलैह अल्लाह जो कामिल वली रहंदो आ। हजरत हसन बसरी जे पाड़े में हिकड़ी औरत आई जेका कॾहिं कॾहिं बुजुर्गन जी महफिल में ईंदी हुई। अल्लाह वारे जी महफिल अरब में अॼु ताईं बि मस्जिदुनि में जमायत सां औरतूं भी नमाज पढ़नि। सुनी सरदार मदनी ताजदार जी पाक मस्जिद जे अंदर अज भी औरतूं जमात सां नमाज पढ़ंदियूं आहिनि। हजरत इमाम हसन बसरी जे महफिल में एक औरत आ जेका अल्लाह जो कुरान ॿुधंदी आ। उन औरत जो पुट आ जेको वॾो फासिका फाजिरा शराबिया ज़ानिया बदकिरदार आ। पोइ जॾहिं पंहिंजे मुर्शिद जी गुफ्तार ॿुधी मोटंदी आ त पंहिंजे पुट खे वसीयत कंदी आ त बच्चा अॼु मुंहिंजे मुर्शिद हीअ नसीहत कई, अॼु हीअ तकरीर कई, अॼु हीअ गुफ्तगू कई, पर हू ज़ालिम पंहिंजे जीजल मां जी हिक ॻाल्हि न ॿुधंदो आ। हू पंहिंजे ज़ुल्म ते ॾाढ ते जबर ते क़ाइम आ। तव्हांजो वक़्तु गुज़रंदो रहियो, टाइम गुज़रंदो रहियो, हिकिड़ो वक़्तु अहिड़ो आयो जो पुट बीमार थी पियो, बीमारी तोल पकड़ियो ऐं उनखे जिंदगी मां मायूस थी वियो। समझई त हाणे बचंदुसि कोन। हाणे पंहिंजी माउ खे चवण लॻो मुंहिंजी अम्मा वञ पंहिंजे मुर्शिद हसन बसरी खे वठी आ, अल्लाह जे वलीअ खे वठी आ त का दुआ घुरे को मुंहिंजे लाइ रहमत जा हथड़ा खणे। अॼु मां सम्झां थो त मुंहिंजो मौत यकीनी आ, हिन मर्ज़ मां कोन बचंदुसि। अल्लाह वारो अचे का दुआ घुरे त मुंहिंजा दर्द रब लाहे, मुंहिंजा गुनाह बख्शे। औरत बेचारी हजरत हसन बसरी दे खिदमत पाक में अचे थी। हजरत हसन फरमायुस तो खुदा जी बानी यो पुट तुंहिंजो ज़ालिम आ, शराबी आ, मखलूक के ईज़ाइण वारो आज़ारण वारो आ। आउं कॾहिं बि इन जे लाइ दुआ घुरण बि न हलंदुसि, पर इहो मरी वियो त इन जे जनाज़े जी निमाज़ बि मां कोन पढ़ंदुसि। माई बेचारी मायूस थी गोढ़ा गाड़ींदी मोटी आ। पुट खे चवे थी ओ बच्चा तुझी किस्मत खोटी जो अल्लाह वारो न आयो, दुआ घुरण जे लाइ न आयो आ। हाणे चओ पंहिंजी खोटी किस्मत खे। माउ खे चवे थो मुंहिंजी अम्मा जेकॾहिं हसन बसरी न आयो आ त हाणे भला मुंहिंजी वसीयत थी उन ते अमल ज़रूर कजां। हिन जे अखियुनि में ॻोढ़ा अची विया, रोई चए थो मुंहिंजी मां जॾहिं मां मरी वञा त मुंहिंजो जनाज़ो घर में ई पूर जाए, मुसलमाननि जे मुकाम में न दफनाए जाए, छो त मूंखे कब्र में अज़ाब थींदो त ॿियुनि कब्रुनि वारनि जा बि सुख फिटी वेंदा। दुनिया में बि इंसाननि खे ईज़ायुम, वरी कब्रुनि में बि वञी मैयतनि खे ईज़ाईंदुसि। तंहिंजे करे मूंखे मुंहिंजे घर जे कुंड में दफ़न करे छॾिजांइ, ॿियो मुंहिंजो जनाज़ो राति जो ई दफ़नाए जाए जीअं बसरे वारनि खे ख़बर बि न पवे। ओ मुंहिंजी अम्मा मुंहिंजी टीं वसीयत हीअ अथई जॾहिं मां मरी वञा मुंहिंजो जनाज़ो खटोले तो हेठि लाहे जाए, ज़मीन ते उछलाए जाए, मुझे मुंह ऊंधो करे मुझे पेरन में रस्सी बंध जाए, मुझे पेरन के अंदर रस्सी बंधी मुझे घर के अंगण ते मुझे जनाजे के गेल जाए ऐं चइजाए जेको रब जो बेफरमाना, जेको अल्लाह जो बेफरमाना उन जी ही सजा। ओ मुझी अम्मा मुझे लाश के घर के अंगण ते गेल जाए, मन मुझे रब के मुझे मथा बाझ पइजी वञे, मन मुझो करीम मुखे खणी बख्शे माफ करे जो उहो वॾो बकरी रही मां बाझ भरियो आ, जे बख्शे छॾींदो त उन जे अॻियां का ॾुखी ॻाल्हि आहे ई कान।
अल्लाह अल्लाह ये वसीयतूं कंदे रोंदे रब दे दर ते आसियूं इल्तिजाऊं अस्तगफार पढ़ंदे माफी पिनंदे इन जो दम परवाज़ थी वियो मौत अची वियो मरण खां बाद में मां वेचारड़ी वसीयतूं टई ॾुखियूं जीजल जो रूह वसीयतूं टई ॾाढियूं ॾुखियूं लॻियसि पर हाणे वसीयत ते अमल भी करणो आ छा कई जो पंहिंजे बच्चे जे जनाज़े खे खणी खट तां हेठि लाथई जेॾीमहिल ज़मीन ते हेठि लाथई उन जो मुंहुं ऊंधो कई रस्सी खणी आई उन जे पेर में रस्सी ॿधी आ हाणे अञा गेलण शुरू थी करे त ग़ैबी आवाज़ आयो ओ बानी मुझे बाने के बेआबरो न कजाए इन जे जनाज़े के न गिल जाए जेॾीमहिल मुंहिंजो बानो रुनो हो गोड़ा गाड़िया हुई ओॾीमहिल मूं रब उन खे बख़्शे माफ़ करे छॾियो ओ मुंहिंजा मौला गुनाह बख़्शाया मुंहिंजा मालिक गुनाह बख़्शाया वठी मेरे मोहम्मद आई आया ओ न को अमल सुझे थो कमों के न को आसरो सुझे तो को मुंह के ओ किया कार है पंजी मां लहराया वठी मेरे मोहम्मद आई आया अल्लाह अल्लाह जेॾीमहिल ग़ैबी आवाज़ ॿुधो आ अमर रस्सी खणी परते कई वरी जनाज़े खे हाणे मथे खणी खट ते लेटायो आ त दर खड़कण लॻो ॿारु दर खड़कियो आ माई पुछे थी त केरु आ जे मूं बदनसीब जो दर खड़कायो आ ॿारु आवाज़ आयो अम्मा दर खोल तुंहिंजो मुर्शिद हसन बसरी आ अल्लाह अल्लाह दर खोले त हज़रत इमाम हसन बसरी दर ते बीठा आहिनि कि भला तव्हां कीअं आया आहियो चए मां दर खोल तुंहिंजे बच्चे जो दीदार करण आयो आहियां उन जो चेहरो ॾिसण आयो आहियां चइसि तव्हां त चयो त इहो मरी वियो त इन जो जनाज़ो बि न पढ़ंदुसि दुआ बि न घुरंदुसि पोइ कीअं तव्हीं आया आहियो साईं फरमाइनि था त मूंखे हींअर रब जो इल्हाम थियो आहे हुक्म इज़ती मिलियो आहे ए हसन तूं त दुआ घुरण न वे पर हाणे वञी ॾिसीसि मूं रब बख़्शे पंहिंजे दोस्तनि में लिखाए छॾियो अथमांसि जेॾीमहिल मुंहिंजो बानो रुनो मुंहिंजे दर ते माफ़ी वरिती हुई पिशेमानी जा ॻोढ़ा ॻाया हुई बख़्शिश जे लाइ सॾड़ो कयो हुई ओॾीमहिल मूं रब उन खे गुनाहनि जी माफ़ी ॾेई बख़्शे पंहिंजे दोस्तनि में हुन जो नालो लिखाए छॾियो ताइब हबीबुल्लाह जेको जवानी जे वक्त में तौबा ताइब थींदो आहे बख़्शिश घुरंदो आहे माफ़ी वठंदो आहे अल्लाह ताला उन खे पंहिंजो दोस्त लिखी छॾींदो आहे चओ सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या सब जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह हदीस पाक में ईंदो आहे रब्बे ज़ुल जलाल फरमायो ते बाना जेकरे तवी एतरा गुनाह कयो जो आसमान जा किनारा तवा जे गुनाहन सा भरजी वजन पो तवा मु रब जे दर ते सच्ची दिल सा माफी वठो मुझे दर ते पिशेमान थी बख्श जेला हथ खणो त मां अल्लाह ताला तवा जा एतरा गुनाह एक घड़ी में बख्शे माफ करे छड़ींदुसि वमल्लम यतुब
फउलाइका हुमुज़ ज़ालिमून, जेकी तौबा नथा कन इहे ज़ालिम आहिनि। ज़ालिम केर आहिनि जी ॻाल्हायो? जेके तौबा नथा कन इहे ज़ालिम आहिनि।